मेहर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब मेट्रोवेल जी इलाइक़े में हबीब बैंक पेम्प्स हाउस जो बाक़ायदा इफ्ताह करे छॾियो। इफ्ताही तक़रीब में रुकन सूबाई असम्बली अली अहमद जान, पार्लियामेंटी लीडर KMC करमलाई वकासी, टाउन चेयरमैन अली अकबर समेत ॿिनि आला अमलदारनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते मेयर कराची चयो त हबीब बैंक पेम्प्स हाउस जी तमीर जी मुकमल थियण मेट्रोवेल जी रवासियुनि लाइ हिकु ख़ुशाइद ख़बर आहे, जंहिंसां इलाइक़े में पाणी जी फ़राहमी में नुमाया बहितरी ईंदी। हिन मंसूबे खे मेट्रोवेल में पाणी जी खोट ते ज़ाब्तो आणण लाइ हिकु अहम संगमेल करार ॾींदे चयो त शहरियुनि खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी असांजी अवलीन तरजीह आहे। मेयर कराची वधीक ॿुधायो त हबीब बैंक खां मेट्रोवेल पंपिंग स्टेशन ताईं 10 इंच क़तर जी नई पाणी जी लाइन विछाई वई आहे, जंहिं ज़रिए पाणी जी तरसेल जो निज़ाम वधीक मुयसर ऐं मज़बूत थींदो। हिन नई लाइन जी करे मेट्रोवेल जी 5 ई सेक्टरनि में पाणी जी दस्ताबी में नुमाया इज़ाफ़ो मुतवक़्क़ा आहे, जंहिं मां हज़ारे रवासी फ़ाइदो हासिल कंदा। बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो त पेम्प्स हाउस जी करे न रुगो पाणी जी तरसेल में बहितरी ईंदी, पर निज़ाम जी मजमूई कारकर्दगी भी बेहतर थींदी, जंहिंसां पाणी जी फ़राहमी में रुकावटनि खां हटाइण में मदद मिलंदी। हिन चयो त ही मंसूबो शहरी मसइलनि जी पायदार हल ॾांहुं हिकु अहम क़दम आहे। हिन वधीक चयो त कराची जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइण लाइ तरक़ियाती मंसूबनि ते तेज़ी सां अमल दरामद जारी आहे ऐं शहरी सहूलियतुनि में बहितरी लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। मेयर कराची चयो त शहरी खे साफ़ पाणी जी बिना रुकावट फ़राहमी खे यकीनी बणाइण असांजी अवलीन तरजीह आहे ऐं उन मक़सद लाइ हर मुमकिन क़दम खया पिया वञनि।